दोस्तों GRP डेहर की पेज से गॾु गुलाम रसूल प्यार दोस्तों अज असां पंहिंजे पेज के फॉलोअर्स के डेहर की मौसम जी माशाअल्लाह वह बेहतरीन थी वही उन बाबत ॾेखारींदासीं उन व्यूज़ भी ॾेखारींदासीं उन बाबत ॿुधाईंदासीं भी सही माशाअल्लाह काफ़ी ॾींहंनि खां वठी बुसट वारो माहौल हुयो। सो गुज़िरियल रात खां वठी वो आसमान ते वो बादल छायल आहिनि। मौसम जी बिल्कुल नारायण कागान सकरदू फोर्ट मंडू जड़ी थी वही है। ये आसमानी नज़ारा भी अवां के ॾेखारूं था तो माशाअल्लाह केॾा आसमान ते खूबसूरती सां बादल छायल आहिनि। गुज़िरियल रात खां वठी मौसम तमाम बेहतरीन थी वही है। अल्लाह ताला गरीबन के भी जैसे सकरदू या नारायण कागान वञण जेतरी सहूलत ना है उन वसियत ना है तो उन्हनि खे पंहिंजे शहर में भी अड़ी मौसम बनाए ॾिनी है। सो अवां के ॾेखारूं था आसमानी नज़ारा माशाअल्लाह सही ये ॾिसी सको था। ये आसमान ते तमाम खूबसूरत जो बादल छायल आहिनि। बिल्कुल आसमान जो वो बादलन से ढकियल है। मौसम जी तमाम खुशगवार थी वही है। जका मिस्किन मानू सकरदू या पाँचो नारायण कागान या फोर्ट मंडू जोड़े वञण जी उन्हनि वटि सहूलत ना है, उन्हनि वटि ताक़त ना है तो उहे मानू जेका आहिनि उन्हनि जे लाइ अल्लाह ताला पंहिंजे शहर में ही ओड़ी मौसम बनाई है। वो जो माशाअल्लाह मौसम के एंजॉय कर रहा आहिनि। ॾिसी सको था अवां तमाम बेहतरीन खूबसूरत मनाज़िर आहिनि आसमान ते बादलन जा। दोस्तों जी तव्हांखे असां पंहिंजे शहर की मौसम बाबत अपडेट ॾिनो है, ॾेखारियो मौसम खूबसूरत नज़ारा हुआ। तव्हांजे शहर में इन वक्त कीअं मौसम है, छा तव्हांजे शहर में आसमान ते बादल छायल आहिनि या बारिश हले थी। तो इन बाबत असांखे इन कमेंट्स बॉक्स में ज़रूर आगाह कयो तो तव्हांजे शहर में इन वक्त मौसम कीअं है। असां वटि बिल्कुल फोर्ट मंडू नारायण कागान अधे के चवां अस्करदू जड़ी मौसम जी इन वक्त तमाम बेहतरीन है। माशाअल्लाह एंजॉय कयूं पिया तव्हां भी एंजॉय कयो।